डियर स्टूडेंट्स अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में आऊं जो कंप्यूटर टीचर वसीम अब्बास गोलो। डियर स्टूडेंट्स अॼु हिन लेसन में पावर पॉइंट में ॾिसंदासीं व्यू मेन्यू खे। जॾहिं तव्हां स्लाइड्स वग़ैरह तैयार कंदा आहियो, प्रेज़ेंटेशन्स तैयार कंदा आहियो, त जेके हीअ असांजा स्लाइड्स आहिनि हीअ नॉर्मल कंडीशन में आहिनि, हीअ तव्हांजा नॉर्मल में रखियल आहिनि। अगरि तव्हां इन्हनि खे अञा बि चेंज करणु चाहियो था त बिल्कुलु करे सघो था। अगरि जेकॾहिं असीं हिन कोर्स जे आउटलाइन्स खे ॾिसूं त हीअ तव्हांजो हिकिड़ो मेन टॉपिक्स आहे, हीअ आउटलाइन्स आहिनि, त उनजे लाइ तव्हां आउटलाइन व्यू ते जस्ट क्लिक कंदो। ॾिसो हीअ आउटलाइन्स तव्हांजा सिलेक्ट थियल आहिनि ऐं हीअ तव्हांजो नेक्स्ट स्लाइड आहे। ठीकु आहे, उनखां पोइ आहे स्लाइड सॉर्टर। हिन में छा थींदो त हिन में तव्हां जेके बि तव्हांजा स्लाइड्स वग़ैरह आहिनि उन्हनि खे सभिनी खे तव्हां ॾिसी सघो था हिकु ई डॉक्यूमेंट्स जे अंदरि। ॾिसो हिकु ई डॉक्यूमेंट्स में तव्हां हिननि खे ॾिसी सघो था। उनखां पोइ आहे नोट्स पेज। नोट्स पेज में इहा शइ थींदो त तव्हां हर स्लाइड जे हेठि तव्हांखे हिकिड़ो ख़ाली ॿियो बि स्लाइड मिलंदो उन साइज़ में, तव्हां उन में वधीक अञा कमु करे सघो था। जीअं मां हिन में ई कमु कयां थो। ठीकु आहे, हाणे जॾहिं मां नॉर्मल में वेंदुसि, हाणे जेको नोट्स में असां टाइप कयोसीं उहो हाणे किथे हूंदो, उहो तव्हांजो हूंदो आहे हेठि हूंदो आहे हिते। तव्हां हिनजी साइज़ थोरो वधायो। ॾिसो हीअ शइ तव्हांजी हिते टाइप थियल आहे, तव्हां हिनखे हाइड बि करे सघो था। उनखां पोइ आहे रीडिंग व्यू। अगरि तव्हां कंहिं बि स्लाइड खे व्यू करणु चाहियो था रीडिंग जे हवाले सां, तव्हां रीडिंग व्यू ते क्लिक करे सघो था। ॾिसो हीअ तव्हांजी ऑलरेडी रिकॉर्ड थियल आहे। ॾिसो उनखां पोइ आहे हिकिड़ो तव्हांजो नोट्स पेज ऐं ॿियो आहे तव्हांजो स्लाइड मास्टर। ठीकु आहे, जॾहिं तव्हां स्लाइड मास्टर ते क्लिक कंदो त इन में तव्हांखे बेशुमार तव्हांखे स्लाइड्स मिलंदा, जंहिंमें तव्हांखे हिंट बि ॾींदो त तव्हांखे कहिड़े हिसाब सां टाइटल रखिणो आहे, छा शयूं रखणु। ऑलरेडी हुन में डिज़ाइन थियल आहे, उन में तव्हां चार्ट रखी सघो था, पिक्चर्स रखी सघो था, मुख़्तलिफ़ शयूं तव्हां हिननि में रखी सघो था। उनखां पोइ आहे हैंड आउट मास्टर। हीअ हैंड आउट मास्टर आहे। हीअ हैंड आउट मास्टर तव्हांखे ॿुधाईंदो त हिकु ई डॉक्यूमेंट्स में तव्हां 6 स्लाइड तव्हां रखी सघो था, उन में फुटर ॾेई सघो था, कॉन्टेक्स्ट ॾेई सघो था, हीडर ॾेई सघो था, तव्हांजो उन में डेट बि शो थींदो। उनखां पोइ आहे तव्हांजो नोट्स मास्टर। हिकिड़ो तव्हांजो स्लाइड मास्टर। ठीकु आहे, ॿियो आहे तव्हांजो नोट्स मास्टर। हीअ तव्हांजो नोट्स आहे, हीअ हिकु ई नोट्स टाइप तव्हांजो हूंदो। हिन में बि साॻी फंक्शन आहे, साॻी स्लाइड्स हूंदा, साॻी शयूं तव्हां हिन में जेके आहिनि त हीडिंग में बि रखी सघो था ऐं फुटर में बि तव्हां रखी सघो था। उनखां पोइ आहे रूलर्स। ॾिसो तव्हांजो हिन में रूलर्स वग़ैरह कोन आहिनि, तव्हां रूलर्स ते चेक लॻाईंदो, हीअ तव्हांजा रूलर्स अची विया। ठीकु आहे, रूलर्स खे तव्हां हिननि खे हाइड करणु चाहियो था, तव्हां हिनखे अनचेक कंदो। हीअ ग्रिड लाइन्स आहे, हीअ ख़ासि करे ग्राफिक्स में यूज़ थींदो आहे, त तव्हां हुते को बि ऑब्जेक्ट्स, को बि ग्राफिकली साइड तव्हां को बि शयूं डिज़ाइन कंदो त उन में तव्हांखे माना हीअ ॿुधाईंदो तव्हांजी सेंटर किथे आहे, तव्हांखे कहिड़े हंधि रखिणो आहे। माना उते जेके लाइनूं हूंदियूं उहे टेढ़ियूं मेढ़ियूं न थींदियूं। जीअं मिसाल मां हितां इंसर्ट मां शेप खणा, को बि हीअ शेप्स ॾिसो, इन लाइननि जी मदद सां असीं हिननि खे सेंटर ते बिल्कुलु रखी सघूं था। इन्हनि जी तव्हां कलर्स चेंज करे सघो था, साइज़ आउटलाइन। ठीकु आहे, हीअ डैशेस बि हिननि खे असां ॾियूं था। उनखां पोइ आहे गाइड्स। हीअ तव्हांजा गाइड्स आहिनि, यानी गाइड्स तव्हांखे ॿुधाईंदो त हिन जेको स्लाइड आहे, हिन जो सेंटर तव्हांजो जेको पॉइंट आहे, सेंटर पॉइंट अनचेक करिणो आहे, अनचेक करे सघो था। उनखां पोइ आहे तव्हांजो नोट्स। हीअ तव्हांजो नोट्स, हीअ तव्हांजो शो थिए थो। ठीकु आहे, हिनखे अनचेक कंदासीं, हीअ तव्हांजो हाइड थींदो। उनखां पोइ आहे डायरेक्शन। जेके हीअ तव्हांजा स्लाइड्स आहिनि, हीअ तव्हांजा जेकॾहिं लेफ्ट साइड आहिनि तव्हां हिनखे राइट साइड करे सघो था, जेकॾहिं राइट साइड में तव्हांखे लेफ्ट करे सघो था, डायरेक्शन चेंज करे सघो था। व्यू डायरेक्शन में ईंदो। ॾिसो हीअ लेफ्ट और राइट थियल आहे, अगरि राइट और लेफ्ट कंदासीं हिन साइड ई ईंदा। उनखां पोइ ज़ूम आहे। ज़ूम तव्हां हितां बि जी स्लाइड जी वधाए सघो था, हितां ज़ूम घटाए सघो था, या ज़ूम तव्हां हितां बि वधाए सघो था। हीअ 400 आहे। ॾिसो साइज़ बिल्कुलु वधी वियो। हीअ मुख़्तलिफ़ साइज़ 66 जेको आहे हिकिड़ो एक्चुअल साइज़ आहे, या तव्हांजी साइज़ बिल्कुलु घटि थिए थो या साइज़ तव्हांजो वधीक थी वञे थो, पोइ उन लाइ तव्हां फिट टू विंडो ते बि क्लिक करे सघो था। उनखां पोइ हीअ तव्हांजो बिल्कुलु हिकिड़ो रंगीन आहे, कलरफुल आहे। तव्हां हिनखे ग्रे स्केल में ब्लैक एंड वाइट में कन्वर्ट करे सघो था। ठीकु आहे, बैक कंदो तव्हां पोइ हिते पंहिंजे कलर में हलिया वेंदो।
उनखां पोइ आहे न्यू विंडो। अगरि ॾिसो तव्हांखे हिते हिकिड़ो न्यू विंडो खोलणो आहे, इन सां गॾोगॾु तव्हां न्यू विंडो ते क्लिक करे सघो था, पर ही जेका बि डेटा हुई उहा सॼी हुन में ट्रांसफर थी वेंदी। यानी तव्हांजा हिते पावर पॉइंट जा 2 विंडोज़ आहिनि, हिन में डेटा बि अची वई। अरेंज आल कंदो त हीअ सभई शयूं तव्हांजूं अरेंज थींदियूं। ॾिसो ॿई शयूं तव्हांजूं ॿई विंडोज़ गॾु ओपन थींदा। उनखां पोइ कैस्केड। अरेंज आल में साइड बाय साइड शो थींदा, कैस्केड में तव्हांजा अप डाउन हेठि मथे शो थींदी। फर्स्ट आहे तव्हांजो जीअं ठीकु आहे, हीअ आहे वरी तव्हांजो जेका तव्हां ओपन कयो। मूव स्प्लिट आहे, हीअ तव्हांजी स्प्लिट आहे, हीअ शइ या हीअ तव्हांजी स्प्लिट आहे, तव्हां हिनखे मूव करे सघो था। उनखां पोइ स्विच विंडो आहे, तव्हां कंहिं बि विंडो खे स्विच करे सघो था। हीअ स्लाइड 1 ओपन थियल आहे, 2 असां कयूं त 1 स्विच थींदो, जंहिंखे बि तव्हां स्विच कयो। उनखां पोइ मैक्रो आहे, मैक्रोस कंहिं बि शइ खे रिकॉर्ड लाइ यूज़ कयो वेंदो आहे। पहिरियों तव्हां फाइल जो नालो लिखंदो, क्रिएट ते क्लिक कंदो। ॾिसो इनवैलिड नेम नालो तव्हां चेंज कयो। क्रिएट ते क्लिक थी वियो। हाणे हिन में तव्हां जेका बि शइ रखंदव त उहा शइ तव्हांजो रिकॉर्ड थो थिए। ॾिसो भले तव्हां हाणे हिनखे क्लोज़ कयो, बेशक तव्हां सॼे पावर पॉइंट खे बि क्लोज़ करे सघो था, सॼे खे ॿीहर तव्हां ओपन कंदो बि ओपन थींदो, सिर्फ़ु मैक्रो में अचिणो आहे। ॾिसो हिन नाले सां फाइल मौजूदु आहे, एडिट ते क्लिक कयो या रन ते क्लिक कयो, तव्हांजी मर्ज़ी। असीं एडिट ते क्लिक कयूं था, ॾिसो हीअ शइ तव्हांजी रिकॉर्ड जेको तव्हां टाइप कयो हो उहो तव्हांजे हिते मवादु मौजूदु आहे। त हीअ हुयो तव्हांजो पावर पॉइंट बिल्कुलु तव्हांजो कंप्लीट थी वियो आहे। त हिन लेसन में मूंखे इजाज़त ॾींदा, नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदुसि। अल्लाह हाफ़िज़।